वॉशिंगटन एप्पल 2017 में iPhone X 10 OLED डिस्प्ले ऐं फेस ID सां गॾु मुतारिफ़ करायो हो, पर उन खां पोइ iPhones जी डिज़ाइन में का ख़ासि या ज़िक्र जोगी फेरफार नाहे कई वई। पर हाणे कंपनी तरफ़ां iPhone जी डिज़ाइन में नुमाया तब्दीली कई पई वञे ऐं नए डिज़ाइन iPhone 17 स्लिम नाले मॉडल जो हिसो हूंदो आहे। हीउ नओं फ़ोन एप्पल जो हींअर ताईं सभ खां सन्हो iPhone हूंदो। हिकु रिपोर्ट मूजिबि 2025 में एप्पल तरफ़ां iPhone सीरीज़ खे रिफ्रेश कयो वेंदो ऐं प्लस मॉडल खे ख़तमु करे उन जाइ ते iPhone 17 स्लिम पेश कयो वेंदो। रिपोर्ट में दावा कई वई आहे त iPhone स्लिम जी क़ीमत iPhone Pro Max खां बि वधीक हूंदी। हिकु रिपोर्ट में ॼणायो वियो आहे त iPhone स्लिम ऐं डायनामिक आइलैंड डिज़ाइन जी साइज़ नंढी हूंदी। हीउ स्लिम मॉडल 6x6 जी डिस्प्ले सां लेस हूंदो। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त अञा iPhone 16 सीरीज़ खे मुतारिफ़ नाहे करायो वियो, पर 2025 जे मॉडल्स बाबति लीक्स साम्हूं अचणु शुरू थी वियूं आहिनि। एप्पल तरफ़ां iPhone 16 सीरीज़ हलंदड़ साल सेप्टेम्बर में मुतारिफ़ कराई वेंदी ऐं उन लाइ मुख़्तलिफ़ डिज़ाइन्स ते गौर वीचार जारी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।